नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मीरपुर ख़ास माथेले खां ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मीरपुर माथेले में जलसे खे ख़िताब कंदे चयो त असांखे इमरान न खपे। इमरान ख़ान अवाम दुश्मन बजट पेश कई है। अवाम दुश्मन बजट अवाम जो रत चूसियो है। हिन चयो है त सिंध में पहिरीं दिल जे मरीज़ जो इलाज न थींदो, पर हाणे दिल जो मरीज़ जो इलाज मुफ़्त में थिए थो। NACVD में आलमी मियार मुताबिक़ दिल जे मरीज़नि जो इलाज थी रहियो। असां चाहियूं था त सिंध जे नौजवान खे रोज़गार मिले। इन लाइ इदारा ठाहे रहिया आहियूं। पब्लिक पार्टनरशिप जी मदद सां घटि पैसनि सां मनसूबा तैयार करे रहिया आहियूं। सिंध अंदरि इदारा बि ठाहे रहिया आहियूं, कमु करे रहिया आहियूं। थरकोल समेत ॿियनि इदारनि खे पब्लिक पार्टनरशिप करे छॾियो आहे। घोटकी वारी इलेक्शन खे सिलेक्शन जे तरफ़ धिकियो पियो वञे। असां NA 205 जे सिलेक्शन न करणु ॾींदासीं। इलेक्शन थींदी, असांखे अवामी हुकूमत ठाहिणी आहे। खानगढ़ में 2018 में इलेक्शन न थी। हिकु चीफ सरदार जो फार्म रद्द कयो आहे। इहो कठपुतली वॾेरो पंहिंजे सरदार खे बि बख़्श नथो करे। इदारनि ते दॿा विधो आहे। असांखे इलेक्शन घुर्जे, असांखे सिलेक्शन खपे। असां अहिड़े हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। असां सरदार मोहम्मद ख़ान महर खे तीर जो निशान ॾियारियो आहे। सरदार मोहम्मद ख़ान महर शहीद भुट्टो सां वफ़ादार रहियो आहे। पीपल्स पार्टी सां वफ़ादार रहियो आहे। घोटकी जी अवाम सां वफ़ादार रहंदो। ग़रीबनि जो वफ़ादार रहंदो। इस्लामाबाद जे कठपुतलियुनि अॻियां सर न झुकाईंदो। सरदार मोहम्मद ख़ान महर सभिनी जो लीडर ऐं कठपुतलियूं चवनि था त सिलेक्शन खपे, पर असां सिलेक्शन न, पर इलेक्शन जे ज़रिए कामयाबी माणींदासीं। पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत कई है। तव्हां कंहिंखां बि न डिजो। ज़िंदगी मौत सभु अल्लाह जे वस में। मां बिलाल भुट्टो ज़रदारी तव्हां अवाम सां गॾु आहियां। बिलाल भुट्टो तव्हां जी हिफ़ाज़त कंदो। इलेक्शन जॾहिं बि हुजे, तव्हां इस्लामाबाद ताईं हिकु पैगाम पहुचायो। न खपे नयो पाकिस्तान, न खपे मेगा पाकिस्तान, खपे 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 शहीद राणी जो पाकिस्तान खपे। असांखे पुराणो पाकिस्तान खपे। असांखे कठपुतलियुनि जे अॻियां सर न झुकाईंदासीं। असां पंहिंजा हक़ खसे वठंदासीं। सरदार मोहम्मद बख़्श महर हितां जी अवाम जो MNA आहे। तीर ते ठपो हणी सरदार मोहम्मद बख़्श महर खे कामयाबु कयो। सरदार मोहम्मद बख़्श महर जी हक़ीक़ी उम्मीदवार आहे। असांजी इलेक्शन मुहिम जारी आहे। इंशाअल्लाह फतेह घोटकी जी अवाम जी थींदी। घोटकी जी अवाम खां हक़ ज़बरदस्त तौर ते न खसियो वञे। इलेक्शन 18 तारीख़ ते आहे, पर 11 तारीख़ ते नाहिल ऐं अहल जो फ़ैसिलो थींदो, जेको रुकिजी वियो आहे। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि थी लॻे त हाणे इलेक्शन मुहिम 16 तारीख़नि ते ख़तमु थियणी आहे, पर अवाम ऐं अहल ऐं नाहिल फ़ैसिले ते इंतज़ार में। हिन चयो त हिकु जज आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जे केसिस खे हलाए रहियो आहे। लॻे थो त दाल में कुझु कारो आहे। हिननि इदारनि मुंहिंजे नाने खे फांसी ते चाढ़ियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा वाहिद पार्टी जंहिं हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे। कम उमर शादी जे ख़िलाफ़ कानून पास कयो आहे। पुलिस ऐं कानूनी इदारनि ते कमु करे रहिया आहियूं। असां हर हाल में अक़लियतनि सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह वोट असांखे ॾींदा। त इन मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर मीर अब्दुल बारी ख़ान पीता बि चयो त इमरान ख़ान चोर आहे। हिन गैस, बिजली, पेट्रोल समेत हर खाधे पीते जी शयुनि ते टैक्स मड़ी महांगाई कई। इमरान ख़ान जी हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी आहे। असांखे जेके कपिड़ा पायूं था, इन ते बि टैक्स लॻायो थो। इमरान ख़ान महांगाई करे पंहिंजो मुस्तक़बिल तबाह करे चुको आहे। इमरान ख़ान चयो आहे त हू नयो पाकिस्तान ठाहींदो। सोन असांखे नयो पाकिस्तान न खपे। असांखे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो पुराणो पाकिस्तान खपे। असां उहो पाकिस्तान खपे जंहिंमें वेंदो रहियो त पाकिस्तान जो मतिलबु आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल अल्लाह। असांखे इहो पाकिस्तान खपे। इमरान हुकूमत में ज़राइत तबाह थी वई आहे। भाण महांगो करे पाकिस्तान जे ग़रीब हारियुनि सां ज़ुल्म कयो आहे। इन मौक़े ते MNA मीर ख़ालिद अहमद लुंड, सरदार मोहम्मद ख़ान महर, सरदार ख़ान लुंड, जाम मेहताब ख़ान ऐं समेत हज़ारे माण्हू शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।